मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। मटियारी में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन हैस्को डिवीज़न पारां वापडा जी निजकारी ख़िलाफ़ ऐं जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैली कढी वई। रैली ज़ेन वापडा ऑफिस खां शुरू थी ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे सिटी प्रेस क्लब मटियारी पहुती, जिते मुलाज़िमनि पारां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी डिवीज़न चेयरमैन मौला बख्श ख़ास केली, इक़बाल अहमद राजपूत, ज़ाहिद मुखियो, आमिर मेमण, सरफराज मेमण, बरकत अली गाहोटी, शहाब ख़ास केली, रिज़वान मल्हा, ग़ुलाम अली ख़ास केली, अब्दुल कबीर मेमण ऐं ॿियनि कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जी निजकारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। उन्हनि जो चवणु हो त शहीदनी दौरान मुलाज़मत, फोत थी वियल मुलाज़मनि जे ॿारनि खे रोज़गार ऐं बेवाहुनि खे पेंशन फराहम कई वञे, जॾहिं त मुआहिदे मुताबिक़ मुलाज़मनि जे ॿारनि खे 20% कोटा ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। अॻवाननि वधीक मुतालबो कयो त कंट्रेक्ट, डेली वेजिस ऐं फिक्स पैकेज ते कमु कंदड़ मुलाज़मनि खे मुस्तक़िल कयो वञे, वाजिबात बर वक़्त अदा कया वञनि, वधीक कम मुताबिक़ नयूं आसामियूं पैदा कयूं वञनि या 8 सालनि खां भर्ती थियल ते लॻल पाबंदी ख़त्म करे फौरी भर्तियूं कयूं वञनि। एहतजाजी अॻवाननि तरक़ियुनि ऐं अपग्रेडेशन खे मुलाज़िमनि जो आईनी ऐं क़ानूनी हक़ करार ॾींदे चयो त महीने अलाउंस जो सिलसिलो जारी रखियो वञे। नई सर्विस स्ट्रक्चर ऐं उमिरि में वाध खे मंज़ूर कयो वञे, जॾहिं त रिहाइशी कॉलोनियुनि ऐं सिक्योरिटी सहूलियतूं पिणु फराहम कयूं वञनि। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदनि जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।